بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ومن يعظم حرمات الله فهو خير له صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا محبوبنا محمد وآله وأصحابه أجمعين। मुझे प्यारा दोस्तों बुजुर्गों भाइयों, अल्लाह जी मुबारक कलाम जा जेकी लफ्ज़ हिन फ़कीर तिलावत कया आहिनि, इन लफ्ज़नि जे अंदर कादिर कदीर रब करीम इरशाद फरमायो आ वमन युअज़्ज़िम हुरुमातिल्लाहि फहुव खैरुल लह। ऐं जेको माण्हू अल्लाह जे इज्जत अता कयल शयुनि जी ताज़ीम करे थो त इहो उन जे लाइ भलो आहे। जन शयुनि खे अल्लाह अज़्ज़ व जल इज्जत अता फरमाई, शान अता फरमायो, जन शयुनि खे अल्लाह दर्जे वारो बनायो, इज्जत वारो बनायो, उन इज्जत वारियुनि शयुनि जी जेको ताज़ीम करे थो त इन ताज़ीम करण वारे जे लाइ इहा शइ भली फहुव खैरुल लह। उन माण्हू जे लाइ इहा शइ खैर आहे, भलाई आहे। जन शयुनि खे रब्बुल आलमीन जल्ल शानु हुर्मत ऐं इज्जत अता फरमाई। हुरुमातिल्लाह, अल्लाह जूं हुर्मतूं, अल्लाह जूं इज्जतूं, जन शयुनि खे अल्लाह इज्जत अता फरमाई, जन खे रब्बे ज़ुल जलाल ॿियुनि शयुनि जे मथां शरफ, शान ऐं फ़ौक़ियत अता फरमाई। प्यारा दोस्तों, ही पूरी मखलूक अल्लाह जी ख़ल्क़ियल, हर शइ अल्लाह जी पैदा कयल। बारी तबारक व तआला पंहिंजे पैदा कयल शयुनि मथां कन शयुनि खे ॿियुनि शयुनि जे मथां इज्जत अता कई आहे। ॻाल्हि सम्झव? सभु शयूं हिकु जहिड़ियूं न आहिनि, सभु शयूं हिकु जहिड़ियूं न आहिनि। तख़लीक़ जे अंदर सभु मख़लूक आहिनि, इन शइ में हर शइ बराबर आहे, छो त रब जी पैदा कयल, रब जी पैदा कयल शइ आहे। तख़लीक़ जे अंदर हर शइ बराबर आहे, छो त ख़ालिक हिकिड़ो आहे, मख़लूक सभु अल्लाह जी पैदा कयल। पर जेकी शयूं रब पैदा कयूं आहिनि, उन पैदा थियल शयुनि जे अंदर हिकिड़ियुनि शयुनि जे मथां ॿियुनि शयुनि खे रब इज्जत, शान ऐं दर्जो अता फरमायो। उहे शयूं कन क़िस्मनि जूं आहिनि। अमाकिन, अशखास, अज़मिना। अमाकिन यानी मकानात या जायूं। अमाकिन माना जायूं या मकानात। बे नंबर ते अशखास यानी शख्स, इंसान, मानू। टे नंबर ते अज़मिना यानी ज़माना, वक्त, दौरानिया। ये सब शयूं अल्लाह जो पैदा थियल है, पर हिकिड़ियुनि जायुनि जे मथां ॿियुनि जायुनि खे रब इज्जत अता फरमाई।
हिकड़न ज़मानन जे मथां ॿियनि ज़मानन खे रब इज़त फरमाई, हिकड़न माण्हुनि जे मथां ॿियनि माण्हुनि खे रब इज़त अता फरमाई। धरती सब धरती आ, पर जेका मस्जिद बणजी वई इहा मस्जिद इज़त वारी आ। छाजे करे त इहो अल्लाह जो घर आ, छाजे करे त इहो अल्लाह जो घर आ। रब जे घर हुजण जे निस्बत जे करे इहा मस्जिद ॿी ज़मीन खां भली आ। मस्जिदूं सब मस्जिदूं आहिनि, पर मस्जिद अक्सा जेका नबीयन जो 70,000 पैगंबरन जो काबो आ, उहा मस्जिद अक्सा जेका फलस्तीन जे अंदर आ, सभई मस्जिदूं इज्जत वारियूं, पर हीअ मस्जिद सभिनी में वधीक शान वारी। पर मदीना मुनव्वरा जे अंदर मुझे सुहिणे हबीब जी पाक मस्जिद, मिठे महबूब जी पाक मस्जिद, मस्जिद नबवी, या सारी दुनिया जे मस्जिदुन खां त भली आ, पर मस्जिद अक्सा खां भी अजाए भली। मस्जिद अक्सा खां मस्जिद नबवी जो शान मथे आ। मस्जिद अक्सा जे अंदर अल्लाह तबारक व तआला जे पैगंबरन जा जलवा रहा, पर मस्जिद नबवी जे अंदर इमामुल अंबिया जा जलवा। ऐं मस्जिद हराम हुर्मत वारी मस्जिद, बैतुल्लाह शरीफ वारी मस्जिद, जे मस्जिद जे दरमियान अल्लाह जो घर बैतुल्लाह है, अल्लाह जो काबो आ, जेको मदीने वारे साईं जो बेकिबलो आ। मुझा महबूब सोना धरती ते जिते भी हुया नमाज पढ़ंदा हा, इन काबे दे मुंह करे। या मस्जिद शान वारी है, या मस्जिदुल हराम इज्जत वारी है। आम मस्जिद में नमाज पढ़ो त इजाफी नमाज आ, इजाफी सवाब आ, इजाफी अजुर आ। पर जेकर जामे मस्जिद में नमाज पढ़ो तो वधीक 100 नमाजुन जो इजाफी अजुर आ। पर जेकर मस्जिद अक्सा में नमाज पढ़ो तो हिकड़ी नमाज जे बदले 25,000 नमाजुन जो सवाब। ऐं जेकर मस्जिद नबवी में नमाज पढ़ो तो हिकड़ी नमाज जे बदले में 50,000 नमाजुन जो सवाब। ऐं जे मस्जिद अक्सा मस्जिदुल हराम जे अंदर बैतुल्लाह शरीफ वारी मस्जिद में नमाज पढ़ो तो हिकड़ी नमाज जे बदले में लख नमाजुन जो सवाब। पर उहा जाए जिते मदीने वारो साईं हींअर जलवा नुमा है, उहा जाए गुंबद खदरा वारी महबूब जी जलवा नुमा, जे जाए ते जलवा नुमा मुझा सोना हबीब है। गुंबद खदरा वारी जाए सभिनी मस्जिदुन खां भली, मस्जिद अक्सा खां भली, मस्जिद नबवी खां भली, पर मस्जिद हराम खां भी भली। पर इमाम समूदी फरमायो तो इहा जाए अर्शे मुअल्ला खां भी भली आ, जिते मिठो मोहम्मद करीम। मस्जिद नबवी जे अंदर शामिल आ, गुंबद खदरा मस्जिद नबवी में शामिल आ। बियो बकिया हिस्सो मस्जिद नबवी जो, उन खां इहो हिस्सो मस्जिद नबवी जो जंहिंमें महबूब आरामी आहिनि। मुंहिंजा हबीब पंहिंजो तख्त लॻाई वेठा, सुल्तानुल अंबिया जो तख्त गाह, ॿिन्ही जहाननि जे सरदार जी तख्त गाह। या सॼी दुनिया खां भली, पर अर्शे मुअल्ला खां भली, मलाइकन जे काबे बैतुल मामूर खां भी इहा जाए भली, जंहिंमें दिलबर मोहम्मद जलवा नुमा। रब तो फरमाए वमन युअज़्ज़िम हुरुमातिल्लाह फहुव खैरुल लह, जेको इन इज्जत वारियुनि जायुनि जी ताज़ीम करे तो उन जे लाइ भलाई। जेको ताज़ीम करे
जन खे रब इज्जत वारियूं जायूं बनायो आ इन इज्जत वारियुन जायुन जी जेको ताज़ीम ऐं इज्जत करे त इहा उन जे लाइ भलाई आ उन जे लाइ कामयाबी चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह बुखारी शरीफ की हदीस हजरत जाबिर रज़ी अल्लाह तआला अन्हु रिवायत तो फरमाए नहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन अक्लिल बसले वल कुर्रासे मुझे सोने हबीब फरमायो त जने कच्चो बसर कच्ची थूम खादी हुजेव वात में बदबू हुजेव त पो तव्हां मस्जिदुन में न वींदा कयो मन अकल मिन हाज़िहि शजरते अल मुंतनते फला यक़रिबन मस्जिदना फ़इन्नल मलाइकत तअज़्ज़ा मिम्मा यतअज़्ज़ा मिनहुल इंस साईं फरमाइन था त जे कच्ची बसर कच्चो बसर कच्ची थूम बदबू वारी शे खाधी आ वो असांजी मस्जिद जे वेझो न अचे उन जी वात जी बदबू जे करे अल्लाह जे मलाइकन खे ईज़ा पहुचंदो आ हाणे जा इज्जत वारी थी न उन जी इज्जत कीअं कजे महबूब खुद सेखारियो मस्जिद इज्जत वारी जाए इन जी इज्जत कीअं कयो जो बदबू वारी शे खाई करे अल्लाह जे घर में न ईंदा कयो तव्हां नथा ॾिसो पर अल्लाह जा मलाइक मस्जिदुन में मौजूद आहिनि तव्हां जे वात वारी बदबू जे करे रब जे फरिश्तन खे ईज़ा पहुचंदो आ ॻाल्हि समझ में आयो मस्जिद में अचो नापाक हुजो त मस्जिद में न अचो नापाक कपड़ा हुजन बदन नापाक हुजे मस्जिद में न अचो छो त अल्लाह ताला इन घर के इज्जत वारो बनायो आ तव्हां भी इन जी इज्जत कयो तव्हां भी इन जी हुर्मत ऐं ताज़ीम कयो त रब तव्हां खां भी राज़ी थी वेंदो अब गाल समझ में आयो हाँ साईं फरमाइन था मस्जिद में जने अचो त के गुमशुदा शे जो ऐलान न कंदा कयो के मानू जी का शे गुम थी वजे पोच वेदा मस्जिद में बीच वेदा मुजी फलानी शे गुम थी वे अदा केंगे खबर आहे ऐलान कंदा है या न हाने तो बहराड़न में रवाज थी लाउडन ते ऐलान कंदा वा ईसे खान जी बकरी गुम थी वया के खबर आहे आहे मुझे सोने हबीब फरमायो ये बुखारी शरीफ दी हदीस हजरत अबू हुरैरा साईं राविया साईं फरमाइन था मन समिया रजुलन यनशुदु दालतन फिल मस्जिद फलयकुल ला रद्दहल्लाहु अलैका फइन्नल मसाजिद लम तुबन लिहाजा साईं फरमाइन था जने मस्जिद में तवा बुधो को मानू गुमशुदा शे जो ऐलान करे त पो तवा जे मथा लाजिमा त तवा ये चो अल्लाह कंदो कोन लभंदे हदीस ते अमल कंदो हथ मथे गणो वाले सा जेको मस्जिद में चवे न त मुजी फलानी शे गुम थी वई आ अबा के खबर आहे अदा ऐलान कयो मुजी फलानी शे गुम थी वई आ ऐलान कराए या ऐलान करे उन्हें के चओ त अल्लाह कंदो या शे कोन लभंदे साईं जो हुक्म
साईं फरमाइनि था फइन्नल मसाजिद लन तुबन लिहाजा, अल्लाह जा घर मस्जिदूं इन ऐलाननि जे लाइ कोन ठहियूं आहिनि त तव्हां पंहिंजे गुमशुदा शयुनि जा ऐलान हिते अचे कयो। अल्लाह जो घर मस्जिद निमाज़ जे लाइ, ज़िक्र जे लाइ, तिलावत जे लाइ, रब जे हुज़ूर में सजदन करण जे लाइ बनायो। ऐं जेको मस्जिद शरीफ़ में वापार करे न, का शइ खपाए, हाणे मौलवियुनि जी इबादत थी वई आहे, केसटूं खपाईंदा मस्जिद में, किताब खपाईंदा मस्जिद में। साईं फरमाइनि था जेको मस्जिद में को वापार करे न, उन खे चओ त अल्लाह कंदो कोन खटींदे, अल्लाह कंदो नफ़ो कोन पवंदो। मस्जिद में वापार न कबो आहे, या हुर्मत मस्जिद शरीफ जी, या इज्जत जो मस्जिद में दुनियावी गुफ्तगू न कयो। मस्जिद शरीफ जे अंदर निंड न कयो। उन्हारो थी न मस्जिद में थधड़ी हवा पई लॻंदी, घर छुटो मस्जिद में जे निंड कंदी, पोइ खोंघरा बि पिया हणंदा, अॻियों पोयों हवाऊं बि पिया कढंदा। ॻाल्हि सम्झो था न? ओ मुंहिंजा पिरी प्यारा, मस्जिद शरीफ जे अंदर थुक न उछलायो, फीणी न उछलायो। मस्जिद जे अंदर पंहिंजे जिस्म जी का नापाक शइ मस्जिद में ख़ारिज न कयो। मस्जिद में हवा न कढो, या बदबूदार हवा सां अल्लाह जे मलाइकनि खे ईज़ा पहुचंदो आहे। ॻाल्हि सम्झो था? हजरत अबू हुरैरा साईं रिवायत थो करे त मुंहिंजा सुहिणा हबीब इन रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रआ नुखामतन फी क़िबलतिल मस्जिद। महबूबन करीम ॾिठो त मस्जिद शरीफ जे क़िबले वारे साम्हूं ॾों के माण्हू खांगारो कढियो। महबूबन करीम ॾिठो फअक़बल अलन्नास फक़ाल, मुंहिंजा सुहिणा हबीब माण्हुनि खे साम्हूं थी फरमायो, मा बाल अहदिकुम यक़ूल मुस्तक़बिल रब्बिही फयतनख़अ अमामहु। तव्हां माण्हुनि खे छा थियो आहे जो तव्हां जॾहिं अल्लाह जे साम्हूं थियो था, रब जे साम्हूं थियो था, त पंहिंजे वात जी या फीणी कढी ॿाहिरि उछलायो था। अयुहिब्बु अहदुकुम ऐं युस्तक़बल फयतनख़अ फी वजहिही। छा तव्हां खां इहा ॻाल्हि कंहिंखे पसंदि आहे जो हीअं साम्हूं थिए त इहा थुक, इहो खंघारो उन जे मुंहं में लॻल? इहा ॻाल्हि कंहिंखे वणे थी? उन जे मुंहं ते इहा फीणी लॻल हुजे, इहा ॻाल्हि कंहिंखे पसंदि अचे थी? हा, जेको क़िबले जे मुंहुं करे फीणी उछलाए थो, मस्जिद शरीफ जे अंदर फीणी उछलाए थो, इहा फीणी ॼण उन जे मुंहं में लॻे। ॻाल्हि सम्झो था? हाँ, अल्लाह जे घर में फीणी न उछलाइबो, पेशाब न कबो, पायखानो न कबो। खुदा जे घर जे अंदर मुंहिंजा दोस्तो हर न वणंदड़ शइ, अणवणंदड़ शइ खुदा जे घर जे अंदर ख़ारिज न कबी, छो त इहा हुर्मत ऐं इज़त आहे। रब क़ुरान में फरमायो त जे हुर्मत वारियुनि शयुनि जी इज़त कंदो, इहा तव्हांजे लाइ भलाई। चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। मुंहिंजा दोस्तो, उहे शयूं, उहे अमाकिन, उहे जायूं जन जायुनि खे रब शान वारो बणायो आहे, उन जायुनि जी इज़त करणु भलाई आहे। उन जायुनि जी, उन हुर्मत वारियुनि, इज़त वारियुनि, शान वारियुनि जायुनि मंझां अल्लाह जा घर मस्जिदूं ये हुर्मत वारियूं जायूं आहिनि। अल्लाह जे वलियनि जा आस्थाना, खुदा जे दोस्तनि जूं जायूं
इहे बि हुर्मत ऐं इज़त वारियूं जायूं आहिनि। ॻाल्हि सम्झो था? कॾहिं कंहिं अल्लाह जे वलीअ जे दरगाह ते वञो त इहा इज़त वारी जाइ, इहा आम जाइ नाहे। इहा उहा जाइ आहे जंहिंखे अल्लाह ताला पंहिंजे दोस्त पंहिंजे वलीअ जे वजूद सां बरकत वारो बनायो। छो त मकान जी इज़त मकीन जे सबबु हूंदी आहे, उहा जाइ बि इज़त वारी। जिते कदम रखे उहा जाइ उहा ज़मीन बि इज़त वारी। जंहिं जाइ ते रहे उहा जाइ बि शान वारी। जंहिं जाइ ते उनजी मज़ार बणिजे उहा मज़ार बि इज़त वारी। ॻाल्हि सम्झ में आयो? हाणे अल्लाह वारनि जे दरगाहुनि ते वञी छा कबो? इज़त कर। जे मस्जिद इज़त वारी जाइ ॿुधाई मां, तीअं अल्लाह जे वलीअनि जा आस्थाना बि इज़त वारियूं जायूं। उते छा कबो? बा अदब वञबो, बा अदब वेहबो। वलीअनि जे दरगाहुनि ते वञी बेअदबी न कबी। वलीअनि जे दरगाहुनि ते वञी नफ़सानी, शैतानी, शहवानी, बेहयाई जा कम न कबा। उन दरबारुनि जी इज़त करण इहा बि ईमान जी निशानी आहे। इहा बि ॻाल्हायो, इहा बि। हाणे वलीअनि जे दरगाहुनि ते तव्हां असां ॾिसूं त छा थो पियो थिए? कलंदर जी दरगाह ते वञ छा पियो थो थिए? ॻाईंदा उते, दोल धुकड़ उते वॼंदा, बेपर्दगी, न्याणियूं बेपर्दा, नचनि थियूं बीठियूं, किरी थियूं पवनि, लटा लिंगनि था, हटी था वञनि। ही अल्लाह वारनि जे दरगाह जी इज़त कईसीं। ख़ुदा जे दोस्तनि जे दरगाहुनि ते वञी बेहयाई जूं नज़रूं, बरावा नंग तकण, उते वञी कब्रुनि खे तवाफ़ करण, कब्र खे सजदो करण, कब्र जी मिटी खाइण, कब्र जी मज़ार जे पेरां जी खां मलंग मिटी रखे था अचनि। हाणे इन खे माण्हू इज़त था सम्झनि। जेका इज़त उहा कबी जेका इज़त ऐं हुरमत अल्लाह ऐं उन जे हबीब सेखारी आहे। इज़त ऐं हुरमत ऐं ताज़ीम उहा कबी जेका मदीने वारे साईं सेखारी आहे, जेका शरीयत पाक सेखारी आहे, उहा हुरमत कबी। मुंहिंजा दोस्तो, कंहिं वलीअ जे दरगाह ते वञी उहे बर्ता कबो, उहे उथबो, उहे वेहबो जीअं असांखे शरीयत सेखारियो आहे। शरीयत छा थी चवे त वलीअनि जी दरगाह इज़त वारी दरगाह आहे। उते वञी बा अदब वञी वलीअ जे दरगाह ते सलाम कयो। छा कयो? जेॾीमहिल दरगाह ते पहुचो चओ अस्सलामु अलैकुम दार क़ौमिन मुमिनीन अंतुम लना सलफुन व नहनु बिल असर व इन्ना इंशा अल्लाह बिकुम लल्लाहिकून। इहो सलाम कयो त वली तव्हांजो सलाम ॿुधे थो, तव्हांखे सलाम जो जवाब ॾिए। ॻाल्हि सम्झव? वलीअ जे दरगाह ते वञी सलाम कयो, क़ुरान पढ़ो, क़ुरान जी तिलावत करे उन जो सवाब दुआ घुरो। मुंहिंजा मौला हीअ जेका तिलावत कयमि इन जो सवाब हज़रत कलंदर लाल शहबाज जे रूह मुबारक खे तूं पहुचा। ए मुंहिंजा मौला तिलावत मूं कई, इन जो अजर ऐं सवाब हज़रत भिटाई सोने जे बारगाह में तूं पहुचा। ए मुंहिंजा मौला ही जेका तिलावत कयमि इन जो सवाब सखी सरवर नूह जे दरगाह ते उन जे रूह खे मुंहिंजा मौला तूं पहुचाए। मुंहिंजा मालिक हिन वलीअ जे सदके मुंहिंजी हीअ मुराद पूरी कर। तरीक़ो समझो, वलीअनि जे दरगाह जा आदाब सिखो। समझो था? अल्लाह खां दुआ घुरो वलीअ जे वसीले सां, वलीअ जे तवस्सुल सां, वलीअ जो वसीलो वठी वलीअ जी बारगाह में दुआ घुरंदो, अल्लाह ताला तव्हांजी दुआ खे रद्द न कंदो। दुआ समीउम बसीर रब हर जाइ ते ॿुधंदो आहे, पर वलीअनि जे दरबारुनि जो अल्लाह खे बि हया पवंदो आहे। वलीअ जे दर ते खयल हथड़ा रब बाने जा खाली न मोटाईंदो आहे। ॻाल्हि सम्झो? वली जे दरगाह ते वञी
रब खां दुआ घुरो, पंहिंजी इल्तिजा अल्लाह खां घुरो ऐं वलीअ जो वसीलो वठी दुआ घुरो। बाक़ी जेकी ॻाल्हियूं शरीयत मना कयूं आहिनि, मज़ारुनि ते वञी जन ॻाल्हियुनि को अल्लाह ऐं उनजे हबीब मना कई आहे, उन्हनि शयुनि खां बचूं। वली जे दरगाह जो मज़ार जो तवाफ करण जाइज़ नाहे। ॻाल्हायो, तवाफ करण जाइज़ जीअं बैतुल्लाह जो तवाफ कबो आहे, काबे जे तवाफ वांगुरु कंहिं बि वलीअ जे दरगाह जो तवाफ करण जाइज़। वलीअ जे दरगाह के रुकू करण जाइज़ न आहे। वलीअ जे दरगाह के सजदो करण जाइज़ न आहे। वलीअ जे दरगाह जे पासे में मलंग मिट्टी रखनि था, बाबा जेको मिट्टी खाईंदो उनखे शफ़ा मिलंदी। साईं फरमाइनि था त जंहिं मिट्टी खाधी, जंहिं मेट खाधो, इन्हें पंहिंजो पाण मारण में पंहिंजी मदद कई। मिट्टी खाइण जाइज़ न आहे, मेट खाइण जाइज़ न आहे। मिट्टी ऐं मेट कसरत सां खाए थो ॼण ख़ुदकुशी थो करे। हाणे उते उहा मिट्टी रखे छॾींदा, उहा मिट्टी वञी खाईंदा। हासेकार मलंग चीकी मिट्टी जा ढेर खणी अचे रखंदा पेरां दी मुबारक, चवंदा आहिनि खाके शफ़ा आहे। याद रखो मुंहिंजा दोस्तो, उहो कमु कयो जंहिंमें अल्लाह भी राज़ी, अल्लाह जो हबीब भी राज़ी। त वलीअनि जी दरगाहुनि ते इज्जत ऐं ताज़ीम कयो। रब फरमाए थो जेको इज्जत वारियुनि जी जायुनि जी इज्जत थो करे पियो, इहा उन जे लाइ भलाई ऐं कामयाबी आहे। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मज़ार में आरामी आ त उन पूरी दरगाह जी इज्जत करण ईमान जी निशानी आ। वली जेकॾहिं ज़ाहिरी हयाती में आ त उन जी दरगाह, उन जी खानकाह, उन जे रहाइश जी जाइ जी इज्जत करण इहा भी ईमान जी निशानी आ। जेकॾहिं तव्हां कंहिंसां बेअत थिया आहियो, कंहिंखे वली समझो अथव, कंहिंखे मुर्शिद बनायो अथव, उन मुर्शिद जे दरगाह जी इज्जत करण इहा भी हुरमात मशाइख में शामिल आहे। वलीअनि जे दरगाह ते वञे, मुर्शिद जे दरगाह ते जुती पाए वञण इहा भी बेअदबी तसव्वुफ वारनि लिखी आहे। औलिया ऐं सुलहा लिखियो आहे त मुर्शिद जे खानकाह में, मुर्शिद जे हवेली में जेकॾहिं बि अमरे मजबूरी के ज़रूरत सां वञे त पैर उखाड़ा करे वञे, मुर्शिद जे दरगाह जी मिट्टी कदमनि तां लॻे, इनखे बि पंहिंजे लाइ बाइसे बरकत समझंदो करे। छो त जे धरती ते अल्लाह जे वलीअनि जा पैर लॻंदा आहिनि, इन मिट्टी जे ज़र्रे ज़र्रे ते रब जी रहमत वसंदी आहे। पोइ इहा मिट्टी जे बदन ते लॻंदी आहे, वलीअनि जे कदमनि जी मिट्टी लॻी वञे, रब्बुल आलमीन जल शानु उन तो जहन्नम जूं बाहियूं माफ़ करे छॾींदो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हजरत ख्वाजा निजामुद्दीन तहलवी रहमतुल्लाह अलैहि लिखियो त फकीर अहले जिक्र खुदा जा सालिह बाना रात किथे अचे रहिया, रात रहिया, सुबुह जो उथिया, फकीर गोदड़ी पोश मिट्टी ते वेठा, न हंध न बिस्तरो। सुबुह जो उथिया त मिट्टी में उनका कपड़ा लटा बभूत मिट्टी में थी विया, हीअं मिट्टी छंडियो, मिट्टी के छंडियो। ओडी महिल हिकिड़ो बादशाह तैमूर लंगा या को ॿियो बादशाह हुआ, उहो बादशाह उतो अचे लंघियो, फकीर जो उथिया मिट्टी छंडियो त
बादशाह ओडी मल उतो लांघा उथियो पंजी राह रस्तो छडे ए फकीर जी जेका मिट्टी हवा ते उडाणी पेन पंजी घोड़ो काहे उन्हें मिट्टी वाले पासे ॾोंगी वजीर के कावड़ लगी थे केड़ा बेअदब फकीर बादशाह के मिट्टी हाणू बण करे छॾियो अथनि बादशाह जे वजीर उन फकीरन के हकल नहीं बाबा मिट्टी बंद कयो बादशाह तो लंघे तो बादशाह चयो त ए वजीरन के रोक न मां पाण एडो अचे लंघियो आहियां त फकीरन ज़िक्र वारन जे जिस्म जी मिट्टी भली त मुझे बदन ते लगी हां पर मिट्टी बदन ते लगे त बाइसे बरकत पर खाए जे न तो खाइण का शरीयत मनो कई गाल समझ में आयो खाए जे न छो तो मदीने वाले साईं मनो कई पर जे करे वा मिट्टी जिस्म ते लगी वने त इन जिस्म के अल्लाह ताला दोज़ख जो बाहियूं माफ करे छडींदो जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह हजरत अमीर खुसरू बादशाह जो वजीरा दिल्ली जे बादशाह जो वजीरा ऐं हजरत ख्वाजा निजामुद्दीन दहलवी जो मुरीदा सफर में वियो 100 उठन जो काफिलो कायूं पियो अचे 100 उठन जो काफिलो उनमें सोन भी हुयो चांदी भी हुई असबाब भी हुया तिजारती काफिलो हुयो 100 उठन जो काफिलो कायूं अचे पियो त रस्ते में एकड़ो फकीर मिलियुस फकीर किथों तो अची जी मां दिल्ली मां तो अचा चेदा दिल्ली में त मुझा मुर्शिद रहंदा आहिनि दिल्ली में मुझा मुर्शिद करीम ख्वाजा निजामुद्दीन दहलवी रहंदा आहिनि भला मुझे मुर्शिद जी त का ख़बर ॿुधा फकीर पेनू चयो ओ वजीर मां खैरात वठण जे ला तुझे मुर्शिद निजामुद्दीन दहलवी जे दरगाह ते वियोस पर ओडी मल साईं फरमायो त ओ फकीर हींअर मूं वटि त का बि शइ मौजूद नाहे जो तोखे खैरात ॾियां बस ही मुंहिंजी पुराणी जुती आ चई त इहा जुती तोखे खैरात में ॾियां ॿी त का हींअर शइ मूं वटि मौजूद नाहे सो ख्वाजा निजामुद्दीन पंहिंजी पाक जुती मूंखे खैरात में ॾिनी उहा जुती खणी मोटियो आहियां हज़रत अमीर खुसरू फरमायो ओ फकीर मूंखे मुंहिंजे पीर जी जुती जी भला ज़ियारत कराईंदे छो न गंढड़ी खोलियई गोदड़ी खोलियई उन्हें मां बुजुर्गन जी पुरानी जुती मुबारक कढई हजरत अमीर खुसरू वो जुती वठी चुम्मण लगो आ उन जुती के अखन सां लाइण लगो आ ही वो जुती आ जेका अल्लाह जे कामिल वली जे कदमन में पई मुझे महबूब मुर्शिद जा बेजार मुबारक उन्हन के अखन सां लाए चुमंदे चुमंदे हजरत अमीर खुसरू ते वजद जी कैफियत तारी थी वई सुभान अल्लाह सुभान अल्लाह जुती चुमंदो रहो रोंदो रहो अखिन में लुड़का हारींदो रहो फकीर के चवे दो ओ फकीर ये जुती मुखे दींदे मूसा सौदो कंदे ही जेको 100 उठन जो काफिलो आ यो सारो काफिलो तोखे तो दिया मुर्शिद जी आ जुती मुबारक मुखे फकीर चंद बाबा मुसा मजाक न कर पुरानी जुती देखो 100 उठे एतरो खजाने भरल काफिलो को डिबो आ जा जिन मजाक न थो कया दिल सा तो चवा मुझे मुर्शिद जी जुती मुबारक मुखे दे ही 100 उठन जो काफिलो तुझे हवाले तो के
सुभान अल्लाह। उहे 100 उठन जो काफिलो उन फकीर जे हवाले कई पाण जुती मुबारक के खणी सीने सां लाथई चुमदो अखियुनि सां लाईंदो तेली पोतो आ। बुजुर्गन के खबर पई अमीर खुसरू ही वापार करे आयो आ। साईं जे खिदमत में जरे पोतो तो साईं फरमायो से ए खुसरू बिस्यार अर्जा खरीदी, ए खुसरू डाढो सस्तो सौदो करे आयो। सुभान सुभान सल्लल्लाहु अलैहि या हो जान बन जी जुती जुती अला पई हुजा शल पेर में। हुजा जान बन जी जुती जुती अला ला ला पई हुजा शल पेर में। पई हुजा उन जाए ते जाए जुती जी जिते जिते अला ला पई हुजा शल पेर में। हुजा जान बन जी जुती जुती ला 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 पई हुजा शल पेर में। जुतियूं त शाहन जूं थियूं मोतियुनि में मड़जन कान्हे गाल सोन जी पर हू थियूं लख लहन। पर पवे पिरीअ जे पेर में ते जुतीअ तां सिर बि कुर्बान कजन। सुभान अल्लाह। पवे पिरीअ जे पेर में ते जुतीअ तां सिर बि कुर्बान कजन। अल्लाह अल्लाह पंहिंजे मुर्शिद जे कदमनि जी जुतीअ जे मथां सिर बि कुर्बान करे छॾिजे। जेतिरी मोहब्बत जेतिरी उल्फत जेतिरो अदब ओतिरो नसीब। जेतिरी पंहिंजे मुर्शिद सां दिल जी तार मिलियल हुजे जेतिरी ताज़ीम ऐं इज़त हुजे ओतिरो उन मुरीद खे मक़ाम ऐं दर्जो मिलंदो। जो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। ओ मुझा प्री प्यारा मुझा सोना हबीब मदीने वारा साईं सीरत छोड़ायूं रत मुबारक निकतो असहाबी के दिनऊं फरमाइन था ओ असहाबी ही रत वनी हारिया हे रत मुबारक खणी निकतो। सोची त किथे हिन के रखा मता जमीन ते हारिया मता को पैर जे लत जे बेअदबी थे। पानी में हारिया मता पानी को पलीती में इस्तेमाल करे किथे न खून मुबारक है हारिया छा कयई जो मुझे दिल पर नबी जो खून मुबारक पी आयो। जने मोटियो साईं पुछन था त काथे छड़े आए या रसूल अल्लाह तवा जे पाक खून के पी आयो आहियां। साईं फरमाइन था तुझे बदन में मोहम्मद करीम जो खून अची वियो तो दोज़ख जी बाह हराम। रात जो वक्त महबूबन करीमन काठ जे प्याले में पेशाब कयो आ। मुझा दोस्तो बीबी उम्मे ऐमना या बी सहाबिया है उनके पाण करीमन फरमायो त ही पेशाब हारे आ वो असां जो वही त दिल पर नबी जो पेशाब पी आई।
साईं फरमाइन था कादे कई या रसूल अल्लाह पी आई यहाँ। साईं फरमाइन था तुझे पेट में मुंह मोहम्मद करीम जो पेशाब आयो आ तुझे तोखे कदे भी पेट जी बीमारी न थींदी। सुभान अल्लाह। ही मुझे महबूब जे मुरीदन जी पंजे मुर्शिद सा मोहब्बत हुई। मसलो याद रखजो मता कोई दलील वठे तो मुर्शिद जो पेशाब जो पिया न शरीयत में मना हुआ। शरीयत में मना हुआ पेशाब पायखानो पलीता खून पलीता ही तो आम मुर्शिदन जे लाए पर मुझे दिल पर नबी जो शान ही निरालो आ। मुझो दिल पर नबी पाकन पाका उनजे वजूद मां निकतल हर शे भी पाका। मां साइण आयशा सिद्दीका साइण दी फरमाए सिद्दीका साइण दी फरमाए हुजूर पायखाने जे ख्याल सां विया जने वापस मोटी आया मां चो वनी दिसी अचा तो महबूब जे पेट मुबारक मां छा निकतो। साइण फरमाए थी दिसा त उते मुश्क अंबर जी खुशबू पई अचे बि काशे नजर ही कान आई। मुश्क अंबर जी सुरहान का सवाए बी का चीज नजर न आई। अल्लाह अल्लाह मुझे दिल पर नबी जो शान ही निरालो आ उन जो पाक वजूद ही निरालो आ। बेके मुरीद के जायज ना है पंजे मुर्शिद जो का जेके जिस्म मां खारिज कयल फुदलात पेशाब या पायखानो या खून या पघर इस्तेमाल करे पर ही तो मुझे महबूब मोहम्मद करीम जो खासो हुयो। मुर्शिदन सा अदब रखण उन्हनि जे मकान जो अदब रखण उन्हें जे जाय जो अदब रखण उन्हें जे बच्चन जो अदब रखण उन्हें जे हवेली जो एहतराम रखण या भी हुरमातुल मशाइख में शे शामिल आ। जेको मुरीद जेतरो अदब रखंदो ओतरो फैज़ मिलंदुसि ओतरो उन्हें जो दर्जो रब वधाए छॾींदो। मस्जिद जो अदब बैतुल्लाह जो अदब काबे जो अदब पर काबे दे जेको उठ काहे वञबो आ उठ जेको काबे जे लाए कुर्बानी जे लाए कुर्बानी उज़हा जे लाए हाजी सगोरा जेको उठ काहे वींदा आहिनि हदीस पाक भल कुरान जी आयत आ त इन उठ जी भी इज्जत कयो छो त इहो उठ हाणे आम उठ नाहे इन उठ जी निस्बत काबे ॾे थी वई बैतुल्लाह ॾे थी वई। हे हरम जो उठ आ हे काबे जो उठ आ इन उठ जी इज्जत कयो इन उठ जी ताज़ीम इहा भी ईमान जी निशानी आ। नचेव सुभान अल्लाह। हाँ अरे जेकरे काबे जे उठ जी ताज़ीम करण इज्जत करण ईमान जी निशानी आ त पोइ मुझे दिल पर नबी जे उम्मत जे वली जी इज्जत करण केतरे कदर हूंदी। अल्लाह जे दोस्त जी इज्जत करण अल्लाह जे वलियन जे आस्ताने जी इज्जत करण जे उठ जी ताज़ीम ईमान जी निशानी बणजी वञे त इन वली जी ताज़ीम कीअं न ईमान जी निशानी हूंदी। चो सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह। ओ मुझा प्री प्यारा हजरत अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु यौमन नज़र बाद मा नज़र इलल काबा फ़क़ाल मा अअज़मके व अअज़म हुर्मतके वल मोमिनून इंदल्लाहि अअज़म हुर्मतम मिनके।
हजरत अब्दुल्ला बिन उमर काबे के ॾिठई, काबे जी ज़ियारत कई। वो काबे के चवण लगो, ओ काबा, ओ रब जा घर, तू इज्जत वारो ही, तू शान वारो ही, तू ताज़ीम वारो ही, पर जेकी मोमिन बाना अल्लाह जा वली बाना आहिनि, उन्हनि जी इज्जत तो काबे खां भी वधीक तो काबे खां बि। ऐं हिकिड़ी ॿी रिवायत इब्न माजा जी में आहे त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ख़ुदि काबे खे ॾिसी फरमायो ते काबा, तू इज्जत वारो घर आहीं, तुंहिंजूं फ़ज़ाऊं पाक आहिनि, पर ए काबा, मोमिन बाने जी इज्जत तो काबे खां बि 70 भेरा रब वटि वधीक पोइ काबे के पुठी करण जायज़ कोन्हे, काबे दे मुंह करे थुक उछलाइण जायज़ कोन्हे, त पोइ उहो मोमिन अल्लाह जो वली खुदा जो दोस्त बानो उन दे पुठी करण कीअं जायज़ थींदी? उन जी इज्जत ऐं ताज़ीम कीअं न कबी जेको काबे खां बि मदीने वारे साईं फरमायो त वलीअ जो शान इज्जत काबे खां बि 70 भेरा वधीक आहे। हाँ बुधायो तो अल्लाह वारन की इज्जत कजे या न कजे, अदब ई ताज़ीम कजे या न कजे। चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। ओ मुझा पिरी प्यारा, काबे जी इज्जत कयो, मस्जिद जी इज्जत कयो, बैतुल्लाह जी इज्जत कयो, कलामुल्लाह जी इज्जत कयो, रब जे किताब कलामुल्लाह जी इज्जत कयो। ओ मुझा पिरी प्यारा, कुरान मजीद के इमाम कुर्तबी लिखे तो काबे इन बैतुल जो कुरान शरीफ के जमीन ते रखण हराम आहे। जमीन ते हीअं जेको आम किताब हीअं रखबो आहे न जमीन ते, ईअं जमीन ते काबे खे इनके कुरान पाक के रखण हराम आहे। इमाम कुर्तबी लिखे थो त जेको कुरान शरीफ के हीअं जमीन ते उछलाए बेताज़ीमो समझी हीअं उछलाए तो ओॾीमहिल उहो माण्हू काफ़िर थी। उहो माण्हू काज़ी अयाज़ रहमतुल्लाह अलैहि लिखियो आहे त मन इस्तखफ़ बिल क़ुरआन औ बिल मुसहफ़ औ बिशैइन मिन्हु फहुव काफ़िरुन बिइज्माइल मुस्लिमीन। काबो कुरान शरीफ या कुरान शरीफ जी का आयत, कुरान शरीफ जो को वरक, कुरान शरीफ के वरक ते लिखियल हुजे, आयत के वरक ते लिखियल हुजे त उनखे जेको माण्हू हिकारत हलकड़ी नज़र सां ॾिसे त इन ॻाल्हि ते इजमा आहे सारी उम्मत जो त इन कुरान जे वरक जी हलकड़ाई करण, बेहुरमती करण वारो माण्हू काफ़िर आहे। ॻाल्हायो ॼाणी वाणी कुरान जे वर्क खे उछलाए या अहिड़ो वर्क जंहिंमें कुरान लिखियल आहे उनखे हीअं उछलाए इहो माण्हू काफ़िर थी वञे। जेकॾहिं कुरान मजीद हुजे न त उनखे मथे रखो, पाक जाइ ते रखो, इज्जत वारी जाइ ते रखो। कुरान जे मथां ॿियो को किताब न रखो। कुरान जे मथां कुरान त रखी सघिजे थो, पर कुरान जे मथां ॿियो को बि किताब न रखो, ॿी का बि शइ कुरान जे मथां न रखो। मिसाल कुरान शरीफ पियो आहे, उन कुरान जे मथां का शइ खणी रखे, कपिड़ो हुजे या मिसाल कोप आहे, सासर आहे, किटली आहे, उहा खणी मथां रखी बेख्याली में ओचितो न, अल्लाह जे कुरान जे मथां ॿी का शइ न रखे। ऐं कुरान शरीफ के नापाक शइ ते न रखबो, नापाक जाइ ते कुरान के खणी न वञबो। हाणे हिकिड़ा माण्हू आहिनि, सूरह यासीन आहे या 5 सूरो आहे, वो खीसे में पियो हूंदो, खीसे में पियो आहे, पोइ हलिया विया लेटरिन में, वो कुरान शरीफ
जो उहे सूरतूं या आयतूं खीसे में पियूं काकूस में हलियो ये करण हराम आहे नाजायज़ आहे समझो था हिकिड़ो बुजुर्ग हूंदो हो काकूस ॾे वेंदो हो त खीसे में जेके नोट पैसा हूंदासीं उहे ॿाहिरि कढंदो ॿाहिरि रखे पोइ वेंदो चवंदासीं इहो छो फरमाईंदी त इन जे बाद नाला लिखियल गवर्नर बैंक दौलत पाकिस्तान नालो लिखियल मोहम्मद याकूब मुहम्मद महबूब जो नालो आहे याकूब अल्लाह जे नबी जो नालो आहे ये पाक नाला लिखियल नोट खे बि लेटरिन में खणी न वेंदा जेतिरो अदब ओतिरो नसीब हां हेठि को वर्क पियल ॾिसो जंहिंमें भलारो नालो हुजे त उनखे खणो इज़त कयो ताज़ीम कयो हज़रत बशर हाफी जो वाक़ियो मशहूर आहे कागज़ ॾिठई ज़मीन ते जेते लिखियल हो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम जे हेठ नथो सुए के खई छंडे बिन दिरहमन जो अतर लगाए खुशबूदार करे पंहिंजे पटके जे वर में रात थिया बशर हाफी हुयो त शराबी हुयो त गुनहगार पर रात जो ख्वाब में दिसे तो गैबी आवाज आयो ओ बशर तो असां जे नाले के जमीन का खणी पटके तई बुलंद कयो असां तुझे नाले के जमीन का खणी आसमानन तई बुलंद करे छडियो शराबी मजा वलीउल्लाह बणजी वियो जो अल्लाह जे पाक नाले जी इज्जत कई हर कागज़ दी बणजी वियो जो अल्लाह जे पाक नाले जी इज्जत कई हर कागज़ दी इज्जत करी मत कुरान दी आयात हुई हर पानी दी इज्जत करी वो मता पानी आप हयात हो गई हर फकीर दी इज्जत करी मता काचा खिदर हयात हो गई हर काफिले दी इज्जत करी मता सोने नबी दा साथ हो गई के फकीर के नफरत की नजर सा न ॾिसू मता मता इहो अल्लाह जो को पुतल बानो हुजे जो सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह हजरत जुनैद बगदादी जो मशहूर वाक़ियो आहे मल्लू हूंदो मलाखड़े में मल्ह विड़ंदो बादशाह उनके पंजो खास पघार ते मुकरर कयो शाही मल्ह केर बिन सा मल्ह न विड़ी सघंदो सरकारी खजाने मजा पघार मिलंदी हुयस खाधा सरकारी मिलंदा हुयस हिकड़े ॾींहुं हिकिड़ो मिस्कीन आयो हीणो कमजोर बज़ाहिर डुबरो की बादशाह जे मल्ह सां मां मल्ह कंदुसि माण्हुनि खे हैरत लगी ही कमजोर माण्हू हीणो माण्हू बादशाही मल्ह सां ही केड़ी मल्ह विड़ंदो ख़बर वञी बादशाह ताईं पहुती सही हिकिड़ो कुराड़ो माण्हू आयो आहे चवे थो शाही मल्ह सां मां मल्ह कंदुसि बादशाह चयो त हिनखे तरसायो फलाणे ॾींहं ते मल्ह थींदी असां पाण ॾिसंदासीं ॾींहुं मुक़ररु थियो विच ते बिन मल्हन के बिहारियों चौधारी खल्क खुदा जी बीठी बादशाह वजीर मुशीर सब कुर्सियों विझी वेठा ही डुबरो मानू हीणो मानू हेड़े जबरदस्त पहलवान सा जो केड़ी मल्ल तो विड़े जेडी मल विच मैदान में बई अचे बीठा तो उन्हें कुराड़े मानू हजरत जुनैद बगदादी जे कन में चयो ओ जुनैद मल्ल विढ़ण न जाना
मिस्कीन सैयद ज़ादोया आले रसूल आया मिठे मोहम्मद करीम जी आया बचड़ा मुझा न्याणियों मुझू जवान बालग हिन मुखे उन जो खर्च ना है जो उनकी शादी कराया ही बहानो कयो तम हाने तू मुझी इज्जत रख जाए तू किरी पे जाए मतलब मां खटी वना बादशाह मुखे इनाम दींदो खल्क सजी वजीर मुशीर मुखे इनाम दींदा मुझो खर्च थी विंदो न्याणियुनि जी शादी कराए वठंदुसि ओ जुनेद हाने मुझी इज्जत रख जाए मुंह में मल को न जाना पहलवान मां को नया मिस्कीन सैयद ज़ादो आया अज मुझी इज्जत रखी या न रखी तुझे हथा अल्लाह अकबर कबीरा हजरत जुनेद के इन जी गाल जो एतरो असर थियो जेमल मल थी जुनेद खणी पान के छडियो सैयद मथों जुनेद हेठ लगी किरियो मानुन में हैरत थी वही तही कमजोर मानू किए हेड़े पहलवान के केराई समझाऊं तो शायद को एड़ो गुर्र थस समझूं शायद को मल्ह जो एड़ो अखर जानदो आ जो जुनेद के केराई बादशाह जो तो वरी बी मल्ह भी थे जोड़ी थी वरी बी मल थी तब सैयद मथों जुनेद वनी हेठों गिरियो सैयद के वड़ा इनाम मिलिया इकराम मिलिया पर जुनेद जिए पियो भेरो गिरियो जमीन ते पियो त किरण सा बेहोश थी वियो अखियों बंद थी वियूं बेहोश थी गिरी पियो बादशाह के हैरत लगी मानुन चयो डॉक्टर तबीब अची विया छा थी वियुस छो बेहोश थी वियो आ पर हजरत जुनेद घणी देर ताईं बेहोश रहियो जेमल उथियो आ त सैयद जा हथ चुमण लॻो अब आकर खबर छाला जे जेमल हेठ गिरियुस जेमल जमीन ते पाण केरायो में अन्या खणी ॾिसा त दिल पर मोहम्मद करीम मुखे पंहिंजे भाकुर में वरतो तव्हां समझो जमीन ते गिरियुस पर मां तो ॾीमल दिल पर मोहम्मद करीम जी भाकुर में हुयुस हबीब ने फरमायो ओ जुनेद तो असांजे बच्चे जी इज्जत कया असांजे अहल बैत जी इज्जत कया अज मां मोहम्मद करीम तो के विलायत जो ताज पहराया सुभान अल्लाह सुभान अल्लाह पहली मंजिल अदब इश्क दी पहली मंजिल अदब इश्क दी बेअदब मुराद न पावे बेअदबांदी बस्ती अंदर कदी ठंडी वान आवे रब शरा अदब जी तौफीक चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह ज़ालिक वमन युअज़्ज़िम शआइर अल्लाह फ़इन्नहा मिन तक़वल क़ुलूब रब तो फरमाए त इहो हिन जे करे आ जो जेको मानू अल्लाह जे निशानियुनि जी इज्जत कंदो आ या उन जे दिल जे तकवा दिल जे परहेज़गारी जी निशानी आ अल्लाह जे निशानियुनि ॻाल्हायो अल्लाह जे निशानियुनि जी जेको इज्जत कंदो आ या दिलुनि जी तकवा ऐं मुत्तकी तकवा वारे जी जाइ जन्नत
अल्लाह जे निशानियूं कहिड़ियूं आहिनि? इन सफा वल मरवत मिन शआइरिल्लाह, सफा ऐं मरवे जा जबल ये अल्लाह जी निशानी। छाजे करे त हिते बीबी हाजरा साइण जा पेर लगा, हजरत इब्राहिम खलील जी घर वारी सैयदा हाजरा जा कदम लगा, जेका हजरत इब्राहिम जे उम्मत जी वली आ, नबी जी कुआर, नबी जी घर वारी हजरत इस्माइल जी अम्मा, जिते उनजा कदम लगा ये पहाड़ियूं अल्लाह जूं निशानियूं। हाँ, पो जिते दिलबर नबी जा कदम लगन ये जायूं अल्लाह जूं निशानियूं। जिते महबूब जे असहाबन जा कदम लगन ये अल्लाह जूं निशानियूं। जिते हुजूर जे अहल बैतन जा कदम लगन ये अल्लाह जूं निशानियूं। जिते अल्लाह जे वलियन खुदा जे दोस्तन जा कदम लगन ये शयूं अल्लाह जूं निशानियूं। इन दरबारुन जी इज्जत एहतराम, इन्हनि जी खिदमत करण या दिलनि जी तकवा ऐं तकवा वारे जी जाइ जन्नत आहे। हाँ, रब फरमाए तो वमन युअज़्ज़िम हुरुमातिल्लाह फहुव खैरुल लह, जेको इन अल्लाह जे हुरमतुनि जी इज्जत करे तो, ताज़ीम करे तो, इहो उन जे लाइ भलाई आहे इंद रब्बी अल्लाह वटि। हाँ, दुनिया वारा इन खे छा समझन, पर रब फरमाए तो मूं अल्लाह वटि, मूं अल्लाह वटि इहो उन जे लाइ ख़ैर ऐं भलाई आहे। जेॾी महिल मूं वटि पहुचंदो न इन अदब जो सिलो मां रब उन खे ॾींदुसि। हाँ, पो रब वटां बेहतर बदलो बेहतर इनाम चाहियो था या न?